साथियों, जय सिंधु देश, जय रहबर सिंध साईं जेम साहिब। अॼु दसकम शहीद बशीर खान मरकज़ी सॾ ऐं रहबर कमेटी जे मरकज़ी सॾ ते सॼी सिंध जियां बांधी बि मुकमल शटरबंदि हड़ताल आहे। मां जस क़ौमी सलाम पेश थो कयां बांधी वासियुनि खे, जिन्हनि नंढड़ी शार्ट कॉल हूंदे बि पंहिंजो मुकमल कारोबार बंदि कयो आहे ऐं उन्हनि दोस्तनि इहो वाज़े पैगाम ॾिनो आहे रियासती इदारनि ऐं हितां सिंध हुकूमत खे त असां मोरे वारे साने ख़िलाफ़ु मुकमल असां पुरमुन आहियूं ऐं उन्हनि जी हिमायत मंझि आहियूं। इहो कुतो ज़लील जेको ज़िया लंजार जेको कंहिंजो पुटु आहे, उहा उन खे ई ख़बर न आहे ज़लील खे त मां पुटु कंहिंजो आहियां। असांखे त ईअं थो लॻे त इहो हीरा मंडी नसुल जी पैदाइश आहे ऐं असां सिंधियुनि जे मथां वज़ारत कानून जे मथां अची ॿी वज़ारत संभाले असांजे सिंधियुनि जे मथां जबर ऐं ॾाढ पियो करे। असां उन ज़लील लंजार खे वाज़े तौरु पैगाम ॾींदासीं त अॼु ॾिस सॼी सिंध तुंहिंजे ख़िलाफ़ु शटरबंदि हड़ताल आहे, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। जेसीं ताईं इन कुते लंजार खे तव्हां वज़ारत तां बरतरफ़ करे ऐं गॾोगॾु सिंधु दरिया मथां जेके छके नाल नवां पिया ॾिया वञनि उन्हनि खे बरतरफ़ कयो वञे। गॾोगॾु लंजार ऐं मोरे जी इंतिज़ामिया SSP मोरो, DSP मोरो, SHO मोरो ऐं मोरे जी इंतिज़ामिया मथां फिलफोर FIR करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कानूनी कार्रवाई कई वञे। अॼु सॼी सिंध जियां